तशरीफ वठी आयो बीबी साहबा फरमाए थी हजरत अम्मा आमिना फरमाए थी ब औरतूं मुंहिंजे हिन पासे खां वेठियूं आहिनि ब औरतूं मुंहिंजे हिन पासे खां वेठियूं आहिनि चार मायूं मुंहिंजे भर में वेठियूं आहिनि मां चइनी मायुनि खे सुञाणा कान थी हिकिड़ी खां मां पुछो अम्मा तूं केरु आहीं उहा माई चवे थी ओ आमिना मां अल्लाह जे नबी हजरत आदम अलैहिस्सलाम जी बीबी हवा आया अम्मा तोखे कई हजार साल जान गुज़ारे वई आहे मां पंहिंजे कबर में दुआ पे घुरी मुंहिंजा रब मूंखे पंहिंजे मोहम्मद जो दीदार ज़रूर कराइजां अज पंहिंजी कबर में सुती पई हुयसि अल्लाह जे तरफ़ां हुकुम आयो हवा हल मके पाक में मुंहिंजो मोहम्मद करीम अची वियो ठीक है माई तू केरा बी का पूछे थी बी चवे थी मां अल्लाह जे नबी हजरत इब्राहिम जी घरवारी अल्लाह जे नबी हजरत इस्माइल जी अम्मा बीबी हाजरा आया मां भी रब करीम खां दुआ घुरी ओ मुंहिंजा पाक पालनहार जै नबी जी बरकत सां मुंहिंजे घरवारे खे निमरूद जी बाहि कान तकलीफ़ ॾिनी ओ मुंहिंजा मौला उन नबी जो मांखे भी दीदार करा अज मां पंहिंजी मज़ार में हुयसि हुकुम आयो खुदा जे तरफ़